अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं आहियां हसन अब्बासी। जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं, जुल्द ॿियो, बादशाहनि वज़ीरनि ऐं सौदागरनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख्श खान बलोच, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जाम शोरो सिंध, छापो 5 जनवरी 2014 ईस्वी। हीअ ॻाल्हि विचोले ताल के हाला मां काज़ी नूर मोहम्मद खां मिली। कहाणी आहे थाली, गिदरो ऐं काती। बादशाह त पाण धणी आहे पर हुन कूड़ी दुनिया जो को बादशाह हो। कुझु कचहरीअ हलंदे उन बादशाह पंहिंजे वज़ीर खां पुछियो त वज़ीर, हेठां थाली तंहिं ते गिदरो उन ते काती, ॿुधाए त गिदरो वढिबो या न वढिबो। वज़ीर हिन ओचिते सवाल ते टुॿीअ में पइजी वियो ऐं कंधु हेठि करे कुझु वक़्तु सही बादशाह खे अर्ज़ु कयईं त जहांपना कुझु वक़्तु मोहलत ॾियो त जवाबु आणे ॾियांव। बादशाह पुछियो त केतिरो वक़्तु मोहलत घुरिजई। वज़ीर अर्ज़ु कयो त 3 महीना। बादशाह चयुसि त वज़ीर तोखे 3 महीना मोहलत आहे, पर जेकॾहिं मियाद अंदरि पूरो जवाबु न ॾींदे त फांसीअ ते चाढ़ियो वेंदे। कचहरीअ मां उथी वज़ीर पंहिंजे महलात में आयो ऐं फ़िक्र ऐं ॻणतीअ में अची पलंग ते पइजी रहियो। न खाए न पीए सॼे महलात में ॼण राकास घुमी वियो। वज़ीर जे ज़ाल हाल मालूम करण लाइ घणेई जतन कया, पर वज़ीर ईअं चई पे माठि करायसि त हीउ मामिलो मुंहिंजे सिर सां आहे। वज़ीर ज़ादी तमामु ॾाही हुई। सा लंघे पीउ वटि आई ऐं प्यार सां पीउ खे गिराटड़ी पाए चयईं त बाबा साईं, ॻाल्हि ॻाल्हि सां छुटंदी ऐं फ़िक्र जी राह सफ़ा कंदो। बाक़ी अव्हां जो खाइणु पीअणु ऐं ॻाल्हाइणु ॿोलाइणु छॾे ॾिनो आहे, सो उन रस्ते का बि ॻाल्हि हल न थींदी। शहज़ादी मुंहिंजी साहेड़ी आहे जा मूंखां बि ॾाही आहे। जे अव्हां खे का ॾुखी ॻाल्हि हुजे त मूंखे ॿुधायो त आउं उन खां वञी पुछी अचां। अहिड़ीअ तरह जो कंहिंखे बि ख़बर न पवंदी। वज़ीर खे पंहिंजे न्याणीअ जी सलाह वणी ऐं संदसि मलूल मन खे कुझु आथत आयो। पोइ धीउ खे सॼी हक़ीक़त करे ॿुधायईं ऐं हलंदे महिल पारत कयईंसि त शहज़ादीअ खां जवाबु अहिड़ीअ तरह हथु कजु जो खेसि कल्ह बि न पवे त को बादशाह वज़ीर खां ई सुवालु कयो आहे। वज़ीरज़ादीअ पीउ खे ॾढु ॾिनो त बाबा, धणीअ घुरियो त आउं अहिड़ीअ तरह सां जवाबु हथु कंदसि जो ख़ुदि शहज़ादीअ खे बि ख़बर न पवंदी। ॾींहुं लड़ियो त वज़ीरज़ादी बि सही संभरी शहज़ादीअ ॾांहुं रवानी थी। ॿई सहेलियूं हिक ॿिए सां मिली ख़ुशि थियूं। ओभारियूं नवारियूं ॻाल्हियूं कंदे ईअं ई शहज़ादीअ ॻाल्हि कई त बाबे साईंअ जे हुकूमत में पंहिंजे शहर खां ओभर तरफ़ हिकु ॻोठु आहे जिते नंढा वॾा सभु दाना ऐं ॾाह आहिनि। हिननि जो ॻाल्हाइणु ॿोलाइणु, उथणु वेहणु, ॾियणु वठणु सभु ॾाह सां आहे। वज़ीरज़ादीअ दिलि में ख़्यालु कयो त छो न बाबे खे बि वञी ॾसु ॾियां त हू उन्हनि ॾाहनि वटि वञे ऐं उतां पर ॿाहिरो जवाबु वठी अचे। उहा ॻाल्हि ॻणे वज़ीरज़ादी घर आई ऐं पीउ खे ॾाहनि जो अची ॾसु ॾिनई। वज़ीर ॿिए ॾींहुं सही संभरी ख़ुर्ज़ीन खज़ाने जी भरे घोड़े ते रखी ॾाहनि जे ॻोठ ॾांहुं रवानो थियो। पुछाईंदो पुछाईंदो 2 पहरनि जो अची उते पहुतो। उन महिल ॻोठ जा मर्द माण्हू सभु कमे कारे पुठियां वियल हुआ। ओचितो हिकिड़ो छोकिरो ॻोठ खां ॿाहिरि निकितो, जंहिंखां वज़ीर वॾेरे जे नाले ऐं संदसि घर जो ॾसु पुछी अची वॾेरे जे दर ते हथु हयो। उन वक़्तु वॾेरो घर में कोन हो। थोरे वक़्त बाद अंदरां आवाज़ु आयो त केरु आहीं? जवाबु ॾिनई त बादशाह जो वज़ीर आहियां। पोइ पुछियईं त वॾेरो केॾांहुं वियो आहे? अंदरां जवाबु आयो त बाबो वियो आहे मिटीअ में मिटी गॾणु। वज़ीर सम्झो त हीअ ॻाल्हाइण वारी वॾेरे जी न्याणी आहे। वरी पुछियईंसि त भला तुंहिंजी माउ केॾांहुं वई आहे? अंदरां जवाबु मिलियुसि त उहा वई आहे मिटीअ मां मिटी जुदा करणु। वज़ीर उन्हनि ई जवाबनि में मुदो बीठो हो त अंदरां आवाज़ु आयो, असांजी उताक उतर तरफ़ आहे, तव्हीं उन में हली वियो, का पर हूंदी त तव्हां वटि ईंदी। वॾेरे जी न्याणीअ पाड़े में वलु ॾिनो त हिकु पाड़ेसिरी गॾियुसि। उनखे चयईं त उताक ते बादशाह जो वज़ीर वेठो आहे, वञी उन खां घोड़ो वठि ऐं घड़ी पल वटसि बीह जेसि ताईं बाबो अचे। वज़ीर ओताक ते अञा पहुतो ई मस त माण्हू बि अची निकितो, जंहिं हिन खां घोड़ो वठी ॿधो ऐं खट ते विछाणो करे खेसि उते विहारियईं। वज़ीर दिलि में चयो त हाओ वेली, जहिड़ा अकुल वारा ॿुधमि तहिड़ा ई आहिनि। वॾेरे जी न्याणी त अकुल वारी थी ॾिसिजे, मुंहिंजे सवाल जो जवाबु बि उन खां ई मिलंदो। हाणे वॾेरो अचे त माॻई खणी संग घुरांसि।
सिज लथे महिल वॾेरो आयो, धीअ ॿुधायुसि त ओताक ते बादशाह जो वज़ीर वेठो आहे। हिन यकदमि ओताक ते अची वज़ीर जो सलाम कयो ऐं पाण में हाली हवाली थिया। वज़ीर ख़बरूं ॿुधाईंदे संग जी घुर कयसि। वॾेरे हीला बहाना करे वज़ीर खां उन जी ॻाल्हि तां लाहिण जी कई, पर हू बि मछद थी लॻो ऐं वॾेरे सां हेठायूं मथायूं ॻाल्हियूं करणु वेही रहियो। वॾेरे का ॻाल्हि ॻणे वज़ीर खे चयो, तव्हां पंहिंजे घर ऐं राज सां सलाह करियां, पोइ अव्हांखे जवाबु ॾींदुसि। ईअं चई वज़ीर खां उथी पंहिंजे घर आयो ऐं सभिनी राज वारनि खे कोठ ॾेई आयो। राति जो सभई राज वारा नंढा वॾा गॾु थिया। उते वॾेरे सभिनी खे चयो त भाइरो, जॾहिं तव्हीं सभई मूंखे इज़त ॾियो था, तॾहिं ॿिया बि मूंखे इज़त ॾियनि था। भाईचारीअ जे हिसाब में जेको मुंहिंजो आहे सो तव्हांजो आहे ऐं जेको तव्हांजो आहे सो मुंहिंजो आहे। ॻाल्हि हीअ आहे जो बादशाह जो वज़ीर मूं वटि संग लाइ आयो आहे। हाणे तव्हांजो कहिड़ो ख़्यालु आहे? मुंहिंजी इज़त सां तव्हांजी इज़त ऐं तव्हांजी इज़त सां मुंहिंजी इज़त। मुंहिंजी न्याणी तव्हांजी बि न्याणी आहे। तव्हीं भाइर उन ॻाल्हि लाइ जेको फ़ैसिलो कंदा सो मूंखे क़बूलु आहे। राज वारनि मां कनि नंढनि ठह पह जवाबु ॾिनो त जो न ॾिठो न ॿुधो, जंहिंसां अॻे न संग न सियापो, न अचु न वञु, उन खे संग ॾियणु, असांखे उहा ॻाल्हि नथी वणे। वज़ीर खे जवाबु ॾियणु घुरिजे। जेकॾहिं बादशाह कावड़िजी पवे त भले कावड़िजे। जे बादशाह तंग कयो त पोइ लॾे हली ॿिए बादशाहीअ में वेहंदासीं। पर राज मां कनि वॾड़नि सलाह ॾिनी त संग सियापो लिखे जो अंगु आहे। मङिया न पणजनि पर लिखिया पणजनि। ग़ैब जी ॼाण ग़ैबदान खे। वज़ीर जो हली आयो आहे, उनखे इज़त ॾियणु घुरिजे। हिकु त बादशाह ताईं बि रसाई थींदी, ॿियो त ॻोठ राज जी बि इज़त थींदी। उन बाद वॾेरे वरी पंहिंजी ज़ाल ॾे निहारियो ऐं चयाईंसि त मर्द बादशाह ऐं ज़ाल हुनजी वज़ीर आहे। हाणे तुंहिंजो कहिड़ो ख़्यालु आहे? ज़ाल जवाबु ॾिनो त घरु सुठो आहे, ॾुख सुख लिखे जे आचार आहे, पर ज़ाहिरी ॾिसजे त छोकिरी ॾुखी न थींदी। तंहिं करे मुंहिंजी सलाह आहे त वज़ीर खे संग ॾिजे। जे संग न ॾिनो त बादशाह कावड़िजी पवंदो। पोइ ॾाढे सां कहिड़ो ज़ोर लाइबो? लाचार मुल्क छॾे ॿिए बादशाहीअ में हली वेहबो। बादशाह बादशाहनि जा भाइर आहिनि। कहिड़ी ख़बर त हीअ बादशाह उन मुल्क जे बादशाह ॾांहुं चिठी करे त हिननि माण्हुनि खे अखि में रखिजो। हीअ अहिड़ा की अहिड़ा आहिनि। पोइ पाण छा करे सघंदासीं? मथे लिकाइण लाइ बि आराम सां जाइ कान मिलंदी। तंहिं करे मुंहिंजी सलाह आहे त वज़ीर खे मुबारकी ॾिजे। न्याणीअ जा खट न भाग। वॾेरीअ जी ॻाल्हि खे सभिनी पसंदि कयो। पोइ चार वरड़ा गॾिजी वज़ीर खे मुबारकी ॾियण लाइ रवाना थिया। वज़ीर खे मुबारकूं मिलियूं, मिठाई विराइजी वई। वज़ीर चयो त मूं ख़ज़ाने जो घोड़ो आंदो आहे, मूंखे यकदमि शादी करे ॾियो। ख़ज़ानो मौजूदु हुजे त पोइ छा नथो थी सघे। तयारी थी ऐं वज़ीर शादी करे ॿांह वठी घर आयो। पहिरीं राति आज़मूदे वठण लाइ वज़ीर तरार विच में रखी सुम्ही रहियो। ज़ाल कुझु न पुछियो। तव्हांजो अची सुबुह थियो। ॾींहुं सॼो चर्चनि भोगनि में गुज़री वियो। राति थी त वज़ीर वरी बि तरार रखी सुम्ही पियो। ईअं ॿी राति बि गुज़री। टीह राति वज़ीर वरी बि तरार रखी सुतो त छोकिरीअ तरार परे कंदे पुछो त जेकॾहिं तव्हांजे दिलि में ग़ैर हो त पोइ शादी छो थे कयव? वज़ीर पुछुसि त तूं पहिरीं राति तरार छो न कहीं? ज़ाल जवाबु ॾिनुसि त मूं सम्झो त शायदि तव्हांजी रस्म उहा आहे। वज़ीर पुछुसि त मूं जॾहिं अची तुंहिंजे दरवाज़े ते हथु हयो हो तॾहिं तो चयो हो त बाबो वियो आहे मिटीअ सां मिटी गॾणु ऐं अम्मा वई आहे मिटीअ मां मिटी जुदा करणु। उनजी मुराद छा हुई? ज़ाल जवाबु ॾिनो त असांजे ॻोठ में उन ॾींहुं हिकु माण्हू गुज़ारे वियो हो, सो बाबो वियो हो मुक़ाम ते। माण्हू मिटीअ जी पैदाश आहे, तॾहिं चयमि त बाबो वियो आहे मिटीअ में मिटी गॾणु। वरी उन ॾींहुं ॻोठ में का माई सुरेतण हुई। सूरेतण हुई। अम्मा वई हुई उनखे ॿारु ॼणाइणु। उहो आहे मिटीअ मां मिटी जुदा करणु। वज़ीर खे शादी कए 2-3 ॾींहं मस गुज़रिया त हिकिड़े ॾींहुं नई ज़ाल खे चयाईं त बादशाह मूंखां सवालु पुछियो आहे त हेठां थाली तंहिं ते गिदरो, उन ते काती।
गिदिरो वढिबो या न वढिबो? मूंखे 3 महीननि जी मोहलत मिलियल आहे। जेकॾहिं मूं पूरो जवाबु न ॾिनो त बादशाह फांसी चाढ़ाए छॾींदुमि। हाणे तूं हुन जे सुवाल जो जवाबु ॿुधाए त बादशाह खां जिंदु छॾायां। ज़ाल जवाबु ॾिनुसि त बादशाह खे जवाबु ॾिजो त साईं, अॼु न वढिबो त सुभाणे वढिबो। वज़ीर पुछियुसि त सो भला कीअं? ज़ाल चयुसि त कुझु तूं बि वीचार कर, वक़्तु आयो त आउं ॿुधाईंदी सई। वज़ीर ख़्यालु कयो त अहिड़ी ॾाही ज़ाल लाइ छो न जुदा महलात ठारायां। सो राज़नि ऐं कमियुनि खां राति ॾींहुं कमु वठी महलात तयारु कराए नई ज़ाल खे आणे उन में रहायईं। ॿियनि अमीरनि ऐं वज़ीरनि जो ॿुधो त वज़ीर ओचितो शादी करे आयो आहे, से अची परेशान थिया त 3 महीने थो वज़ीर फांसी चढ़े। हाणे जो शौक़ु पिए ही शादी करे आयो आहे, सो उन में राज़ अलाए कहिड़ो आहे। ॾींहं गुज़रंदे वेर मई कान थी। मोहलत पूरो थियण में जॾहिं 3 ॾींहं अची बचिया, तॾहिं वज़ीर पंहिंजे ज़ाल खां पुछियो त हाणे ॿुधाए त कीअं थी चईं त अॼु न वढिबो त सुभाणे? ज़ाल जवाबु ॾिनुसि त थाली आहे दुनिया, गिदिरो आहे इंसान ऐं काती आहे मौत। सो अॼु न आयो त सुभाणे ज़रूरु ईंदो। 3 ॾींहंनि बाद वज़ीर बि सही सम्झी अची कचहरीअ में वेठो। बादशाह वज़ीर खां पुछियो त वज़ीर, हेठां थाली तंहिं ते गिदिरो उन ते काती, ॿुधाए त गिदिरो वढिबो या न वढिबो? वज़ीर अर्ज़ु कयो त जीअं साईं, अॼु न वढिबो त सुभाणे वढिबो। तंहिं ते बादशाह पुछियुसि त कीअं भला? वज़ीर जवाबु ॾिनो त साईं, थाली आहे दुनिया, गिदिरो आहे इंसान ऐं काती आहे मौत। सो इंसान ते अॼु न आयो त सुभाणे ज़रूरु ईंदो। बादशाह खे जवाबु ॾाढो वणियो, सो वज़ीर खे इनामनि इकरामनि सां ढाए छॾियईं। ॿिया अमीर ऐं वज़ीर जे हिन वज़ीर सां ठहंदा ई कीन हुआ। से बादशाह जो हिन वज़ीर ते एॾो राज़ ॾिसी अंदर में सड़ण लॻा। आख़िर पाण में सलाह कयऊं त हीअ अकुलु वज़ीर जो कोन्हे, पर जेका नई ज़ाल आंदी अथसि उन जो अकुलु आहे। हाणे कंहिं तरह सां बादशाह जा कन भरे वज़ीर खां उहा ज़ाल फुरायूं। सो बादशाह खे आॾियूं बितियूं ॻाल्हियूं ॿुधाइण लॻा त वज़ीर जेका ज़ाल आंदी आहे, सा जहिड़ी आहे सुहिणी तहिड़ी आहे अकुल वारी। उहा तव्हांजे महलात में सूंहे, न वज़ीर जे घर में। बादशाह अमीरनि खे चिंबियो त वज़ीर मुंहिंजो बचो आहे। आईंदे लाइ अहिड़ी ॻाल्हि कॾहिं बि मुंहिंजे अॻियां न कजो। बादशाह जी चिंब बदख़्वाहनि खे हेकारी भड़काए छॾियो। से अटकल सां बादशाह खे रोज़ु रोज़ु नयूं ॻाल्हियूं ॿुधाए वज़ीर जे ख़िलाफ़ु बरगलाइण लॻा। भला दांगीअ हेठां पई बाहि ॿरंदी त तपंदी न त ॿियो छा कंदी? सो नेठि हिकिड़े ॾींहुं बादशाह बि रिझी पियो ऐं पुछियईं त भला कहिड़े तरीक़े सां बांह हथु कजे? अमीरनि खे त घुरबी उहा ॻाल्हि हुई। तन चयो त साईं, उहो त सवलो कमु आहे। हाणे हीअं करियो जो वज़ीर खे हुकुम ॾियो त सुभाणे असीं दरिया जो सैर कंदासूं। उन करे असांजे मुल्क में जेके बि नाखुआ आहिनि उन्हनि खे हुकुम ॾे त सुभाणे सिज उभिरे खां अॻु बंदर ते हाज़ुरु रहनि। पोइ तव्हीं जंहिं ॿेड़ीअ में सवार थींदा त वज़ीर बि उन ॿेड़ीअ में चढ़ंदो। जॾहिं ॿेड़ी विच सीर में अचे तॾहिं तव्हीं पंहिंजी आङुर मां शाही मोहर वारी मुंडी घिरकाए खणी पाणीअ में छॾिजो, जीअं ॿियो को बि न ॾिसे। पोइ हुकुम ॾिजो त ॿेड़ियुनि जो लंगर हणो ऐं टोबा लही मुंडी ॻोल्हीनि। साईं जन पोइ ॻोल्हा जो कमु वज़ीर जे हवाले करे कंधीअ ते मोटी अचनि ऐं हुनखे हुकुम ॾियनि त मुंडी ॻोल्हाए खणी अचु, जे न त फांसीअ चढ़ंदे। मुंडी दरिया मां हूअं बि कान लभंदी ऐं वज़ीर फांसीअ ते चढ़ी वेंदो। इन ई तरीक़े सां नांग बि मरंदो ऐं लठ बि कान भॼंदी। पोइ तव्हीं हुन जी ज़ाल सां खणी शादी कजो। उहा सलाह बादशाह खे ॾाढी पसंदि आई। थोरीअ देरि खां पोइ वज़ीर बि कचहरीअ में आयो। बादशाह हुकुम कयुसि त असांजी हुकूमत में वेझड़ाईअ में जेके बि ॿेड़ाइता आहिनि उन्हनि खे हुकुम पहुचाए त हू सुभाणे सिज उभरण खां अॻे पंहिंजे ॿेड़ियुनि सां बंदर ते हाज़ुरु रहनि, जो असीं पंहिंजनि माण्हुनि सां गॾु दरिया जो सैर कंदासीं। वज़ीर उहो हुकुम ॿुधी हाज़िर साईं करे घोड़े ते चढ़ी बंदर ॾे रवानो थियो। सभिनी नाखुअनि खे हुकुम ॾिनई त सुभाणे सिज उभरण खां अॻु पंहिंजनि ॿेड़ियुनि सां बंदर ते हाज़ुरु रहिजो, जो बादशाह सलामत पंहिंजे अटाले सां दरिया जो सैर कंदो। तव्हां मां जेके हिते न आहिनि उन्हनि खे बि जीअं राति जे पेट में उहो हुकुम पहुचे। जेकॾहिं शाही हुकुम जी कंहिं पोइवारी न कई आहे त उनखे ॾेह निकाली ॾिनी वेंदी।
हाकिम जे हुकुम खां ऐं ज़ालिम जे ज़ुल्म खां सभु कंबी विया। नाखुन उन महिल ई पंहिंजनि भाइरनि ॾांहुं माण्हू डोड़ाया। ॿिए ॾींहुं बंदर ते ॿेड़ियुनि जूं भेरूं लॻी वियूं। बादशाह बि पंहिंजे अटाले सां अची ॿेड़ियुनि में सवार थियो। ख़ासि दरबारी अमीर ऐं वज़ीर बादशाह सां गॾु चढ़िया। सैर कंदे बादशाह पंहिंजो हथु पाणीअ में ॿोड़ींदो छंडा हणंदो आयो। ॿेड़ियूं जॾहिं विच सीर में पहुतियूं तॾहिं ओचितो हुकुम ॾिनई त ॿेड़ियुनि खे उते लंगर हणो। लंगर हणी बीहारियो। मुंहिंजी मुंडी हिन हंधि किरी पई आहे। यकदमि टोबा लही मुंडी ॻोल्हीनि। हुकुम मिलण शर्त टोबा लही पिया। घणेई टुबियूं हयाऊं पर मुंडी न लधी। बादशाह थोरी महिल तरसी कंधीअ ॾे वापसि वरियो ऐं वज़ीर खे हुकुम ॾिनई त तूं उते तरसी मुंडी ॻोल्हाए खणी अचु। जेको बि ख़र्चु ईंदो सो शाही खज़ाने मां ॾिनो वेंदो। जेकॾहिं मुंडी ॻोल्हाए न आंदई त फांसीअ ते चाढ़ियो वेंदे। बादशाह हुकुम ॾेई पंहिंजनि ॿियनि अमीरनि वज़ीरनि सां वापसि वरियो। रस्ते में अमीरनि सलाह ॾिनसि त वज़ीर खे अॼु हूअं ई फांसी ईंदी। उन करे तव्हीं वज़ीर जे महलात में वञो ऐं हुन जी ज़ाल खे ॾिसी साणसि ख़बर चार त करे अचो। बादशाह वरी बि अमीरनि जे चए लॻी वज़ीर जे महलात ॾे आयो। जॾहिं दरवाज़े ते पहुतो तॾहिं पंहिंजे अंदर वारी जुठ फट कयसि त बादशाह रैयत जो अबो ऐं रखवालो आहे। ॿिया माण्हू ईअं सम्झंदा त वज़ीर खे त ॾोह में फांसी मिली, पर तोखे ऐं ख़ुदा खे मालूम आहे त वज़ीर खे तो ई हथ सां मारायो। नेठि बि अॻिते हलणो अथई, उते कहिड़ो जवाबु ॾींदे। उहो ख़्यालु ईंदे ई बादशाह यकदमि पंहिंजो घोड़ो वरायो। ख़्यालु कयई त वज़ीर मुंहिंजो बचो आहे ऐं उन जी लॼ मुंहिंजी न्याणी आहे। थोरो आराम करे कोटवाल खे मोकिलियां थो त वञी वज़ीर खे दरिया तां सॾे अचे। अहिड़ी मुंडी ॿी बि ठही सघंदी। उहे ख़्यालु कंदो अची पंहिंजे महलात में पहुतो ऐं सुम्ही रहियो। होॾां दरिया ते टोबा वीचारा टुबियूं ॾेई थकिजी पिया हुआ। भला उते मुंडी हुजे त लभे। बादशाह मुंडी हलाइजे किथे खणी उछलाई हुई। तॾहिं वज़ीर खे अर्ज़ु कयऊं त साईं हाणे असांखे बुख बेहाल करे छॾियो आहे। मोकल ॾियो त मानी खाई पोइ वरी मुंडीअ जी ॻोल्हा करियूं। वज़ीर कुझु दड़को कुझु इनाम जी लालच ॾिननि ऐं कुझु मेड़ मिंथ कयनि। नेठि टोबनि खे मानीअ जी इजाज़त ॾिनई। टोबनि मानी तयारु कई पर मानी रुखी हुई, जंहिं करे दरिया में हिकु हंधि मच्छी फासण लाइ रछ विधाऊं। ख़ुदा जी कुदरत जो पहिरीं सट हिकु थुल्हो आऊ ॼरको अची रछ में पियो। ॼरके खे वढियाऊं त उन जे पेट मां मुंडी निकिरी पई। यकदमि वज़ीर खे मुबारकूं ॾिनऊं। वज़ीर मुंडी ॾिसी ख़ुशि थियो ऐं ख़ुदा ताला जो शुक्र बजाणे उन वक़्तु जेकी बि हाज़ुर होसि सो टोबनि खे ॾिनई। पोइ उन ई महिल ई लुक खे हीर ऐं काढ़े खे झुड़ सम्झी घोड़े खे अड़ी हयईं ऐं ख़ुशीअ मां मींहं वाच कंदो सिधो अची पंहिंजे महलात जे दरवाज़े ते पहुतो। वज़ीर पंहिंजे महलात जे दरवाज़े ते बादशाह जे घोड़े जा पेर ॾिसी ॾुख ऐं गैरत में चेल्हि ते हथु रखी बीही रहियो। हिन खे उहो ख़्यालु अची वेठो त मुंहिंजी ज़ाल बादशाह सां फिटल आहे। मुंहिंजे माराइण जी हीअ अटकल बि शायदि मुंहिंजी ज़ाल ई बादशाह खे ॾिनी आहे, न त ॿिए कंहिंखे हेतिरो अकुल ई कोन्हे। उन जे ॾुख में वज़ीर महलात में आयो। ख़ुशीअ जो पखी दिलि मां उॾामी चुको हो। मानीअ जा गिर वेह जा ॻंढा थिए लॻसि। जीअं तीअं करे ॿ चारि गिर हणी बुख जी बाहि उझायई। पोइ मुंडी खणी बादशाह ॾांहुं रवानो थियो ऐं उहा आणे हिन जे अॻियां रखियईं। बादशाह मुंडी ॾिसी तमामु ख़ुशि थियो ऐं वज़ीर खे आफ़रीन चई वरी बि इनामनि सां ढरे छॾियईंसि। उन ॾींहं खां वठी बादशाह वज़ीर खे ॾाढो भाइण लॻो, पर वज़ीर खे जो अची शक जाॻियो हो सो सम्झाईं त हाणे बादशाह मथे ते हथु घुमाए कंहिं न कंहिं ॾींहुं ज़रूरु माराईंदो। तंहिं करे सॼो वक़्तु मलूल रहणु लॻो। घर में बि न पूरो ॻाल्हाए न अॻी मोहबत ॾेखारे। संदसि ज़ाल आकिल हुई। सा सम्झी वई त वज़ीर कंहिं शक जो शिकार थियो आहे, पर हूअ वीचारी ख़ुदि मुंझियल हुई जो खांसि का बि अहिड़ी ग़लती कान थी हुई जेका वज़ीर जे ॾमर जो सबबु थिए। माठ खां सवाइ को चारो कोन सिझुसि, सो सभु कुझु ख़ुदा ते रखी चुप करे वेही रही। वज़ीर खे शादी कए 6 महीना अची थिया, पर उन विच में छोकिरीअ जे माइटनि सां का बि पहर हिन वटि घुमण कान आई ऐं न की छोकिरी माइटनि वटि वेई। हिकिड़े ॾींहुं वॾेरे खे संदसि ज़ाल चयो त ॻाल्हि ॿुधी अथई, पाण न्याणी परणाए ॾिनी पर ढगी या मेंह कान हुई।
जो हमेशह लाइ वज़ीर खे विकिणी ॾिनीसीं ऐं उन जी पुछा बि कान कबी। नियाणीअ खे वई ख़ैर सां 6 महीना अची थिया आहिनि, पर ख़बर कान वरिती अथई त सुखी आहे या ॾुखी। वॾेरे जवाबु ॾिनो त ॻणतीअ जो को ज़रूरु कोन्हे, पका आहे त वज़ीर जे घर में आहे सा ज़रूरु सुखी हूंदी। तंहिंखां सवाइ हूअ ख़ुदि अकुल वारी आहे, सा ॾुख खे बि सुख बणाईंदी। बाक़ी रहियो घुमण जो सुवालु, सो औलाद आहे ज़रूरु हिन वटि वञिबो, पर हींअर ॿनीअ ॿारे जो कमु आहे, जंहिं करे आउं निकिरियो नथो सघां। छोकिरे खे मोकिलियूं था त वञी भेणस वटां घुमी अचे। उहा सलाह बीहारे ॿिए ॾींहुं छोकिरे खे संभराए सूखड़ियूं पाखड़ियूं ॾेई रवानो कयऊं। छोकिरो पुछाईंदो अची वज़ीर जे महलात ते पहुतो। दरवाज़े ते हथु हयाईं, बानी निकिरी आई। उनखे चयईं त मुंहिंजो नालो फलाणो आहे, वज़ीर सां मिलंदुसि। वज़ीर उन वक़्तु कचहरीअ में वियल हो। बानी अंदरि वञी इतलाउ ॾिनो। वज़ीर जी ज़ाल चयो त उहे पारत जहिड़ा मुंहिंजे भाउ जा। हाणे आउं दरवाज़े जे ओट में थी बीहां, तूं साणसि ॻाल्हाए, आउं आवाज़ु सुञाणंदसि। बानीअ हुकुम मूजिबि ॻाल्हायो। छोकिरीअ आवाज़ु सुञाणे अंदरि घुरायसि। भाउ ऐं भेण हिक ॿिए सां मिली ॾाढा ख़ुशि थिया। यकदमि वज़ीर ॾांहुं माण्हू मोकिलियाऊं। वज़ीर जी ज़ाल बानीअ खे सम्झाए छॾियो त भाऊअ जी मानी तमामु सुठी ठाहिजो, पर उन में लूणु सफ़ा न हुजे, छाकाणि त असांजे मुल्क में लूण जो रिवाजु कोन्हे। आउं बि जॾहिं हिते परिणिजी आयसि तॾहिं मूंखे मानी कान वणंदी हुई, पर पोइ नेठि हिरी वियसि। बानीअ हुकुम मूजिबि मानी तयारु कई। वज़ीर बि कचहरीअ मां आयो ऐं पंहिंजे साले सां मिली ख़ुशि थियो। गॾिजी मानी खाइण वेठा, पर छोकिरे खे जुदा मानी मिली। मानीअ में जो लूणु कोन हो, सो हिन खे मानीअ कशु न ॾिनो। बग़ैर खाधा न खाधा जहिड़ा खणी हथ कढियाईं ऐं दिलि जो सूरु दिलि में रखी सम्झाईं त शायदि हिते लूण जो रिवाजु कोन्हे। 2-3 ॾींहं तरसियो, पर बेज़ार थी पियो। तंहिं करे सिघो ई भेण खां मोकिलाए सूखड़ियूं पाखड़ियूं वठी ॻोठ ॾे रवानो थियो। ॻोठ पहुची माउ खे सूखड़ियूं ॾिनाई ऐं चयाईं त अदी ॾाढी सुखी हुई। बानियूं ऐं बाना हुकुम में हुअसि, जेको बि सुखु चइजे सो सभु अदीअ खे हुओ। पर ॻाल्हि ॿुधी अथव, ॿिए दफ़े आउं जॾहिं वञा तॾहिं मूंखे लूणु ॿधी ॾिजो त खंयो वञा, छो जो उते खाधे में लूणु विझणु ई कोन। ज़ाल वॾेरे खे चयो त ॾिठई, उहो मुंहिंजे धीअ नियापो मोकिलियो आहे त सुखु त घणो ई अथमि, खाधा पीता बि सभु अथमि, पर लूण बिना। हरू भरू को वॾनि ऐं शाहूकारनि जे घरनि में सुखु कोन्हे। हाणे तूं वञी ख़बर लही अचु। वॾेरे चयो त जे हींअर ई वेंदुसि त वज़ीर खे शक पवंदो त शायदि भाणस खे चोरे मोकिलियाईं, जंहिं वञी पीउ खे मोकिलियो आहे। ईअं हेकारी वज़ीर रंज थींदो, तंहिं करे 2-3 ॾींहं सही पोइ वेंदुसि। ख़ैर सां 2-3 ॾींहं बि गुज़रिया। वॾेरो सही संभरी अची वज़ीर जे महलात में पहुतो। हिन पंहिंजे सहुरे जो चङो आदर भाउ कयो ऐं पाण सां गॾु मानी खारायईंसि। जॾहिं पीउ ऐं धीउ ख़ुलासा थिया, तॾहिं हिन धीउ खां पुछियो त वज़ीर तोसां रास आहे या न। धीअ जवाबु ॾिनो त ख़बर न आहे त कहिड़ी ॻाल्हि तां फिरियो आहे, जो अॻी मुहबत त न, बाक़ी रस्मी तरह पियो हले। आउं ख़ुदि सम्झां थी त दिलि में का ॻाल्हि अथसि, न की आउं थी पुछां, न की पाण ई थो छुले। पीउ चयुसि त आउं फ़ैसिले करण लाइ आयो आहियां, ॾिसजो मतां कची थी पवीं। धीअ जवाबु ॾिनो त बाबा मूंखे पक आहे त मूंखां का बि कची कान थी आहे। वॾेरे तसलाई वठी ॻाल्हि दिलि में रखी ॿिए ॾींहुं वज़ीर सहुरे खे नेरनि पाणी कराई कचहरीअ ॾे रवानो थियो। उन ॾींहुं अलबत वज़ीर खे देरि थी वई, सो बादशाह पुछियुसि त देरि छो कयई। वज़ीर जवाबु ॾिनो त साईं मुंहिंजो सहुरो आयल हो, उन जी ख़िदमत चाकरीअ में देरि थी वियमि। बादशाह चयुसि त पोइ वठी न थे आईंसि, हाणे वञो ऐं वठी अचींसि। वज़ीर हाज़ुर साईं चई ॿाहिरि निकितो, पर हेकारी शक जाॻियुसि त सहुरो, ज़ाल ऐं बादशाह टेई हिकु ॾोरीअ में आहिनि। अॼु तुंहिंजी क़िस्मत जो फ़ैसिलो थींदो। वज़ीर गस में ईअं उहा भञगड़ कंदो अची घर पहुतो ऐं सहुरे खे चयाईं त बादशाह सलामत तव्हांखे घुरायो आहे। वॾेरो अॻे ई तयारु हो, सो हिन सां गॾु उथी रवानो थियो। वज़ीर खे हुआ ॻणतियुनि जा घर, सो वॾेरे मुंहं मां ई सही करे वरितुसि। किसो कोता हलंदा अची कचहरीअ में पहुता। बादशाह वॾेरे जी तमामु घणी ख़ातिरी कई।
पर चवंदा आहिनि त गुमान बेईमान आहे। सो वज़ीर खे सॼी दुनिया दुश्मन पई ॾिसण में आई। वॾेरो अॻे ई अकुल वारो हो। वरी जो कचहरीअ में तोरे तके गुफ़्तगू कयईं सो बादशाह खे वणी वियो। तव्हांजो कचहरीअ जो वक़्तु पूरो थियो। ॿिया सभु अमीर वज़ीर मोकिलाए विया। बाक़ी बादशाह वॾेरे ऐं वज़ीर अची रहिया। वॾेरे बादशाह खे ॿुधायो त जीअंदा क़िबला ऐं पंहिंजे राज जो चङो मुड़ुसु आहियां। धणीअ जो शुक्र आहे जो पंहिंजी मच्छीअ मानीअ वारो आहियां। मूं पंहिंजे ज़मीन जे टुकरे में हिकु बाग़ रखियो। उन में भांति भांति जा गुल रखियमि। जंहिंजो हुगाव कंहिं बादशाही बाग़ में ॻोल्हियो मिलंदो। वज़ीर खे बि उन्हनि जो वास आयो। एतिरो चई वज़ीर ॾे निहारियईं। बादशाह बि ॻाल्हि खे सम्झी पक करण लाइ वज़ीर ॾांहुं निहारियो। वज़ीर कंधु हेठि करे जवाबु ॾिनो, हाओ साईं। तॾहिं वॾेरे वरी ॻाल्हि शुरू कई त जीअंदा क़िबला पोइ वज़ीर मूंखां कलम घुरियो जो खेसि ॾिनुमि। एतिरो चई वज़ीर ॾांहुं ॾिठाई। जंहिं चयो, हाओ साईं। तॾहिं वॾेरे अॻिते चयो त बादशाह सलामत। वज़ीर उहो कलम घर में हयो। जॾहिं उन कलम जे फुटण जो वक़्तु थियो तॾहिं वज़ीर उन जो पाणी बंदि करे छॾियो। हाणे मुंहिंजो दादु थिए। बादशाह वज़ीर ॾांहुं निहारियो। वज़ीर वरी बि कंधु हेठि करे कावड़ मां जवाबु ॾिनो त साईं, हीउ शख़्स जेकी चए थो सो सचु आहे। मूं जॾहिं वण हेठां शींहं जो पेर ॾिठो तॾहिं अची ख़ौफ़ थियुमि। पोइ बराबरि उन वण जो पाणी बंदि करे छॾियुमि, उन लाइ त भली उहो वणु सुकी वञे। बादशाह वज़ीर जो इशारो सम्झी वियो। हाणे हू कहिड़ीअ तरह वज़ीर जे दिलि तां शक लाहे। आख़िर थोरी देरि तरसी वॾेरे खे चयाईं त अॼु तुंहिंजी मानी असां वटि आहे, पर जेसि ताईं मानी तयारु थिए तेसि ताईं अचो त चौपड़ रांदि करियूं। वॾेरे अर्ज़ु कयो त साईं, चौपड़ रांदि में 4 ॼणा खपनि, पाण फ़क़ति 3 आहियूं। उन करे मुंहिंजी सलाह आहे त रांदि हली वज़ीर जे महलात में करियूं। बादशाह हिन जी सलाह ते आमना चई उथी खड़ो थियो। वॾेरे वज़ीर खे इशारो कयो त तूं अॻु में हली तयारी कर। वज़ीर अॻुवाट समूरो बंदोबस्तु कयो ऐं पंहिंजी ज़ाल खे बि ॿुधायईं त बादशाह हिते चौपड़ रांदि करण लाइ अचे थो। वज़ीर जी ज़ाल यकदमि हार सिंगार करे तयारु थी वेठी। वज़ीर खे ज़ाल जे हार सिंगार हेकारी शक में विझी छॾियो। सो गैरत विझां ज़ाल खे मारण ते हो त बादशाह ऐं वॾेरो अची महलात में घिड़िया। वज़ीर पंहिंजनि ई ख़्यालनि में ॿुॾी वियो त अॼु ही 3 ॼणा ऐं हिकिड़ो मौत ज़रूरु मथे ते आहे। वॾेरे धीउ खे चयो त मां चौपड़ खणी अचु त रांदि करियूं। छोकिरीअ चौपड़ खणी आणे विच ते रखी। वॾेरो ऐं संदसि धीअ साम्हूं वेठा। बादशाह ऐं वज़ीर हिक ॿिए खे साम्हूं वेठा। छोकिरीअ चौपड़ पखेड़ी त वॾेरे यकदमि ढारा हथ में खणी चयो त मूं ॾिनी हुई विथ, पर तंहिं मां कढियईं कच। ढरुड़े ढारा ॾेका हाल हक़ीक़त। ढारो सवलो पियो, सारी आज़ादु थी ऐं वॾेरो चाल हलियो। उन खां पोइ वज़ीर ढारो खणी चयो त 2 शींहं ॿेलो हिकिड़ो, इहो पिणु ग़ैर गुज़र। ढरुड़े ढारा ॾेका हाल हक़ीक़त। ढारो न उथलियो ऐं सारी आज़ादु न थी। वज़ीर ॾंद कटण लॻो। हिन खां पोइ संदसि ज़ाल ढारो खयूं ऐं चयाईं त पाणीअ हूंदे माड़ीअ में मुंद न मथो धोए। ढरुड़े ढारा ॾेका हाल हक़ीक़त। ढारो सवलो पियो, सारी आज़ादु थी ऐं चाल हली। छोकिरीअ खां पोइ बादशाह ढारो खणी चयो त भाइरनि ऐं भाॼाइनि जो सचो आहे सीर। ढरुड़े ढारा ॾेका हाल हक़ीक़त। बादशाह जो ढारो बि सवलो पियो ऐं सारी आज़ादु थी। वज़ीर दिलि में चयो त बादशाह कूड़ ॻाल्हाए वियो। वॾेरो वज़ीर जे मुंहं जो रंग लहंदो चढ़ंदो ॾिसी सम्झी वियो त हिन जी दिलि अञा साफ़ न थी आहे। तंहिं करे वरी बि ढारो खणी चयो त मूं ॾिनी हुई वथ, पर तंहिं मां कढियऊं कच। के सालिक सम्झनि ॻाल्हि खे त कूड़ आहे या सच। ढरुड़े ढारा ॾेका हाल हक़ीक़त। वॾेरे जो ढारो सवलो पियो ऐं सारी अॻिते हली। वरी वज़ीर ढारो खयो ऐं चयाईं त 2 शींहं ॿेलो हिकिड़ो, इहो पिणु ग़ैर गुज़र।
उत चीटो चंबो छा झले जिते केर खणे कर, ढरड़े ढारा ॾेका हाल हक़ीक़त। वज़ीर जो ढारो वरी बि सवलो न पियो, माठ करे वेही रहियो। दिलि में सम्झाई त ॻाल्हि में को रोलो आहे। हिन खां पोइ संदसि ज़ाल ढारो खयो ऐं चयाईं त पाणीअ हूंदे माड़ीअ में मंधु न मथो धोए। हीअ ॻाल्हि गुज़ारत जहिड़ी पर सम्झण वारो होए। ढरड़े ढारा ॾेका हाल हक़ीक़त। वज़ीर जे ज़ाल जो ढारो सवलो पियो, सारी अॻिते हली। उन खां पोइ बादशाह ढारो खयो। हू वज़ीर जी ॻाल्हि सम्झी वियो हो त हाणे सभु बार मुंहिंजे मथां आहे, पर वज़ीर जो शक हक़ ते आहे। सॼो माधाण मुंहिंजे घोड़े जे पेर विधो आहे। तंहिं ढारो उछलींदे चयो त भाइरनि ऐं भाॼाइनि जो सचो आहे सीर, हुजेसि थञ थणनि में त खिली पियांसि खीर। ढरड़े ढारा ॾेका हाल हक़ीक़त। बादशाह जो ढारो बि सवलो पियो ऐं पंहिंजी सारी हलियो। उते वॾेरे चौपड़ रांदि वराए खणी वेड़ी। वज़ीर जे मुंहं में निहारे पुछियाईंसि त हाणे कीअं? तॾहिं वज़ीर मुंडीअ खां वठी महलात जे दरवाज़े ते घोड़े जे पेरनि वारी समूरी ॻाल्हि करे ॿुधाई। बाक़ी ॻाल्हि बादशाह सरबस्ती करे ॿुधाई। हाणे ॻाल्हि अछी थी। वज़ीर जो शक लथो ऐं ॿई ज़ाल मुड़ुस अॻे वांगुरु खीर खंडु थी विया। पोइ सभिनी गॾिजी मानी खाधी। बादशाह बि मुबारकूं ॾेई वेंदो रहियो। पोइ वॾेरो 2-3 ॾींहं तरसी ख़ुशीअ सां मोकिलाए ॻोठु रवानो थियो।